नाजरीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ मज़ारी खान बिरोही जे रवासी ॻोठ मोहम्मद सालिह बिरोही जी दरख़्वास्त ते जुडिशल मैजिस्ट्रेट भरिया अमानत अली खोसो भरिया थाणे ते छापो हयो। जज जे छापे में पुलिस पारां खंबियल नौजवान हथ न अची सघियो। पुलिस खंबियल नौजवान नज़ीर अहमद बिरोही खे दाली मोरी चेक पोस्ट जे हिक कमरे में हथकड़ियूं हणी लिकाए अदालती छापे खां पाण बचाए वरितो। भरिया पुलिस जज खे ॿुधायो त ॼाणियल नाले सां पुलिस वटि का बि जवाबदार नाहे ऐं न ई नौजवान भरिया थाणे ते केस दाख़िल आहे। ॿिए पासे ॿीहर जज जे अमकानी छापे जे खौफ़ खां पुलिस बांदी बणियल नौजवान खे डाली मोरी पुलिस जे चेक पोस्ट ते तां ज़बरदस्ती मोबाइल में खणी फरार थी। पुलिस पारां नौजवान खे चेक पोस्ट तां खंबियल वारी फुटेज सोशल मीडिया ते वायरल थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।